जावे जावे बस 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 जंके तू बात काढो चलो खजनी वो तो जो पी है पी हर जगह मुंह मथा हट उलाने तो पर जगह आंगुर जो इशारो कई तब बहुत पकड़ रखा मुख्य नहीं जाए जॾहिं जो चाकर खाने तो की हित अचण खां रोकियो आहे तॾहिं हिन खुमड़ी वॾो को निस हुआ यार हेदर तो सा कई वडी नाजायज़ी असां दिन लकायल छोकरी तोखे ॾेई छॾी रेस चाकर खां हाँ बा ओ पैसे वारो तू गरीब मिसकी इन करे मां तोखे आगाह तो कयां त तुंहिंजी सभ खां वॾी दुश्मन हिन घर में मौजूद आहे बस तू इन ॻाल्हि जो ख़्यालु रखजांइ त हू मरहूम बाबा साईं जी बेवा आहे। अस्सलामुअलैकुम दोस्तों, पंजावेर जी ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। ई दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चाकर खान जेका नई कुंवार पंहिंजी ज़ाल खे जेको आहे त घर वठी आयो आहे दोस्तों, ऐं हुनखे जेको आहे उथंदे ई आगाह कयो आहे त हिन में तुंहिंजे घर में जेको आहे त हाणे सॼो घरु तुंहिंजो आहे, पर हिन घर में जेको आहे तुंहिंजी वॾे मां वॾी दुश्मनी जेका आहे त हसीना बेगम हूंदी, त हुन खां तोखे बचणो आहे। त मां चाकर खान जेको आहे त हसीना बेगम जी सभु चालू ऐं जेको आहे त शैतानी सम्झी चुको आहे, पर हुनखे सिर्फ़ु घर में इनजे करे रहणु ॾिनो थो वञे त हूअ हुनजे पीउ जी जेका आहे त बेवा आहे, इनजे करे हुनखे जेको आहे त घर मां चाकर खान कढे कोन थो, पर पंहिंजी घरवारी खे आगाह करे छॾियो आहे त तुंहिंजी वॾे मां वॾी दुश्मन जेका आहे त हसीना बेगम ई आहे, तोखे हुन खां ख़्यालु रखिणो आहे। ऐं छो बि ईअं दोस्तों, हुनखे नई कुंवार जेका अची वई आहे चाकर खान जी सोरठ दोस्तों, त हुनखे हसीना बेगम धमकाए करे चयो आहे त जेका बि तो हिते ग़लती कई ऐं तुंहिंजी कयल ग़लती सां असांखे को बि नुक़सानु पहुतो त मां तो ते अहिड़ो इल्ज़ाम हलंदुमि जो चाकर खान ख़ुदि तोखे पाण हिन हवेली मां धिका ॾेई करे कढंदो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॾसींदो हलां त हैदर जेको आहे सांवल जो सौटु दोस्तों, जीअं ई पंहिंजे ॻोठु असली में वापसि आयो त जाबर खान हुनखे पंहिंजो बणाइण जे लाइ हुनजी जेका ख़िदमत चाकरी कई ऐं दोस्तों हुनजी घर दावत कई जीअं मां हुनजी दिलि खटे सघां, ऐं जेको आहे त सांवल ॾांहुं हुनखे जेको आहे त बदगुमान कयो वञे। हुनजे करे हुनजी घर जेको आहे त दावत करे करे ऐं हुनजी जेको आहे त सांवल जे ख़िलाफ़ु कन भरिया विया ऐं इहो चयो वियो त सांवल तोसां ॾाढी कई आहे, जॾहिं त तुंहिंजी मंग हुई सोरठ त हुनखे जेको आहे त ख़सीस जेको आहे चाकर खान त हुनजे हवाले कयो वियो, जॾहिं त सांवल खे चाकर खान जेको आहे त वॾे मां वॾो दुश्मन सम्झी रहियो आहे ऐं हुनजे बार बार जेको आहे त सम्झाइण खां बाद में बि हुनजी सम्झ नथो वठे, त उनखे जेको आहे त सांवल जेको आहे त संग ॾेई छॾियो तुंहिंजी मंग त तोसां वरी नाजाइज़ी थी आहे। हिते जेको बि तोखे कमुकार हुजे असां तुंहिंजी अधु राति जो बि तोसां गॾु आहियूं, तूं सिर्फ़ु असांखे हुकुम कजांइ त असां गॾु हूंदासीं अधु राति जो बि। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी दोस्तों। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु, तेसीं असांखे जो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।